आदेसी उठी विया मणियूं वारी जे ॾींहं खे ॾियारी से लाम करे विया। अॼु असां ज़िले जा समूरा रागी साज़ींदा शाइर अदीब दोस्त हिते गॾिया आहियूं सिंध कलाकार वेलफेयर एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां। ऐं अॼु सिंध जे इंतिहाई भलो नामवर लोक फनकार मिस्री फ़क़ीर जी 38वीं बरसी आहे। फनकार तमामु वॾो फनकार हो, अज़ीम फनकार हो, छाकाणि त सिंध सॼी रुगल आहे, सुखनि में आहे, हिकिड़े दुख जी कैफ़ियत में आहे। इन करे असां सादगीअ सां पंहिंजे हिन अज़ीम फनकार खे ख़िदमत पेश करण लाइ बेटा पेश करण लाइ हिते गॾिया आहियूं, जीअं असां लफ़्ज़नि जे ज़रिए पंहिंजे हुन अज़ीम फनकार खे यादि करे सघूं। ऐं असांजे हिन गुरवकार सादा तक़रीब जी जेका सदारत आहे उहो सिंध जो नामवर शाइर ऐं जंहिंजी पंहिंजी कंपनी आहे राजदी प्रोडक्शन साईं पीर रियाज़ शाह राजदी साहिबु कंदा। ऐं ख़ासि महिमान संदनी ख़ानदान सां तालुक़ु रखनि था सिंध जा तमामु ख़ूबसूरत रागी साईं जाहिद गुल साहिबु एज़ाज़ी महिमान असांजा नौजवान ख़ूबसूरत रागी ख़ालिद सिंधी साहिबु आहिनि ऐं ॿिया जेके बि दोस्त आहियो तव्हां सभु हिन जा एज़ाज़ी महिमान आहियो जेके बि मौजूदु आहियो। त असीं इन वॾे फनकार छाकाणि त जेके सिंध में जिन माण्हुनि मौसीक़ीअ जी बुनियादु विधी, फाउंडेशन विधी ऐं सिंध जी जेका निज सिंधी क्लासिकल शाइरी हुजे या सिंध जा जेके निज पंहिंजा राग ऐं रागणियूं हुजनि, उन्हनि खे जिन अज़ीम फनकारनि न सिर्फ़ु पाण कमाल जे अंदाज़ सां ॻायो, पर गॾोगॾु हिकिड़ी यूनिवर्सिटीअ जो दर्जो उन्हनि ज़िंदगी में हासिलु कयो। उन्हनि जा केतिरा शागिर्द पैदा थिया ऐं अॼु ताईं उहो सिलसिलो जेको चिणग मां चिणग वरी मिस्री फ़क़ीर सिंध जो उहो फ़क़ीर मस्त यगानो हिकिड़ो रागी हुयो जंहिंजे रग रग में, जंहिंजी रत में आर्ट, शाइरी, मौसीक़ी ऐं रिदम शामिलु हुयो। ऐं मिस्री फ़क़ीर सिंध जे उन्हनि रागियुनि मंझि शुमारु थिए थो जिन न सिर्फ़ु सिंध ऐं पाकिस्तान पर बैन अक़वामी सतह ते सिंध जे राग खे, सिंध जे रागड़ियुनि खे ऐं सिंध जे लोक शाइरनि खे, सिंध जे क्लासिकल शाइरनि खे मञता ॾियारी। ऐं अहिड़ा रागी क़ौमुनि जो असां